रुस्तम खान ये जी असांजा हवाल है जंहिंजे करे तोखे तकलीफ़ ॾिनी से। दिलावर खान तुझे हिक ई इशारे ते माण्हुनि जी कतार लॻी सघे थी, पोइ बि हिन कम लाइ तो मूंखे घुरायो आहे। रुस्तम खान मां को बि अंडाड़ी माण्हू मैदान में लाहिणी नथो चाहियां, इन करे तव्हांखे तकलीफ़ ॾिनी अथमि बाबा। जेके अंडाड़ी मैदान में लाहिया ऐं उहे मूसा खान जी सट न सही पोयां पिए रखनि त छा ही मोहबती माण्हू गंद खणी जी सघंदो? न रुस्तम खान न, जे हथ में हथियार खया आहिनि त मैदान में अहिड़ा शह लाहींदुसि अहिड़ा, ऐं जॾहिं मैदान में लहनि त मुड़सनि जे सर में लामारो विझी छॾनि, लामारो। ऐं तेसि ताईं पेर पोइते न कनि जेसि ताईं मैदान रत सां रंगे न छॾनि। मां अहिड़ा ई खेॾाड़ी मैदान में लाहिण चाहियां थो। इन करे ई रुस्तम मूं हिन सोहराब खे घुरायो आहे। सोहराब खे तव्हां सां गॾु तव्हांजो हमरा आहे, सोहराब बि आहे, सोढो बि आहे, चारई गॾिजी निकिरी पओ। ऐं मां चाहियां थो त मुंहिंजा चारई हमरा मूसा खान जे 400 हमराहनि ते बि भारी हुजनि, भारी। दिलावर खान जेकर इहा ॻाल्हि आहे त पोइ 400 छा 4000 हमरा हुजनि त बि उन्हनि जे विच मां तोखे मूसा खान निकितो ऐं अकेलो करे ॾींदुसि, भले पोइ उन खां हिक ज़ुल्म जो हिसाब वठिजांइ। मां बि इहो ई चाहियां थो रुस्तम खान त मूसा खान जहिड़े मगरूर माण्हूअ जो गरूर मां मिट्टीअ में मिलाए छॾिया, मिट्टीअ में। मां चाहियां थो त उन ज़ालिम शख्स जो अहिड़ो तहशर कयां जो वरी हिन जनम भूमीअ जे मथां को बि मूसा खान जहिड़ो ज़ालिम पैदा ई न थिए। दिलावर खान तव्हां जेको चाहियो था उन खां बि बदतर असर कंदासीं मूसा खान जो। इहो तोसां रुस्तम खान जो वाइदो आहे, रुस्तम खान जो। रुस्तम खान मां चाहियां थो त को अहिड़ो कम कयो जो मूसा खान जा ये पालतू कुत्ता ॿार हवेलीअ मां पेर पाए ई न सघनि। उन्हनि खे उन्हनि जी चौदीवारीअ में ई बंदि करे छॾियो त जीअं उन्हनि खे ख़बर पए न मूसा खान ऐं हाकिम खान खे त जॾहिं मोहबत जा साध छॾे को मोहबती माण्हू हथनि में हथियार खणंदो आहे त उन खां वधीक ताक़तवर हिन धरतीअ ते को बि माण्हू न हूंदो। दिलावर खान जेकॾहिं सोहराब सोढे पीरल जहिड़ा साथी मूंसां गॾु आहिनि त मूसा खान जी कहिड़ी हैसियत आहे? हाणे मूसा खान खे न 4 दीवारी में बंदि रखणु तमामु आसान आहे। इहो रुस्तम खान जे चपटीअ जो खेल आहे, चपटीअ जो। दिलावर खान पर दिलावर खान हिकिड़ी ॻाल्हि ज़रूर यादि रखिजो त पुलिस खे बलणु तव्हांजो कमु हूंदो, दिलावर खान जो। बाक़ी समूरो कमु रुस्तम खान जे ज़िम्मे आहे। सुभाण के सिज में पुलिस के बलण मोजो कम आहे। वरी सूबेदार सिकंदर खे पैसनि जूं ॿोलियूं भरे ॾिनियूं पयूं ॾेई छॾींदुसि। तव्हां को बि फिक्र न कजो, तव्हां सिर्फ़
मूसा खान जी हवेली जे ॿाहिरां मोर्चा जमाए वेही रहो। जेकॾहिं मूसा खान जी औताक मथां मोर्चा जमाइणा आहिनि त असांखे हितां हींअर ई निकिरणो पवंदो। सिज उभरण खां पहिरियां ई मूसा खान जो औताक जो घेरो थियल हुजे। जीअं ई सिज उभरण था इहो औताक खां ॿाहिरि निकिरनि त अहिड़ो कमु कयूं जीअं हुननि जूं वायूं बताल थी वञनि। मां हमरा वठी हींअर ई निकिरां थो। रात जे पेट में मूसा खान जी हवेली ऐं हुनजे औताक जे चइनी तरफ़नि खां मोर्चा बंदि थी वेही था रहूं। जेकॾहिं पुठियां पुलिस न आई त पोइ मूसा खान ऐं हुनजे माण्हुनि जो हवेली खां ॿाहिरि निकिरणु बंदि थी वेंदो। इहो रुस्तम खान जो तोसां वाइदो आहे। रुस्तम खान जो। त पोइ वञो रुस्तम खान ऐं वञी मूसा खान जी हवेलीअ जे ॿाहिरां अहिड़ी त बारूद जी बाहि विछायो ऐं अहिड़ी त दीवार खड़ी करे छॾियो त जेको बि ॿाहिरि निकिरे उन बारूद जी दीवार सां टकराइजी पास पास थी वञे। पास इन्ने ही थींदो दिलावर खान, इन्ने ही थींदो। तूं आराम सां वेही सिज उभरण जो इंतज़ार कर। सुभाणे जो सिज मूसा खान जी बर्बादी जो पैगाम खणींदो। सुनाब हथियार खणो, अचो। सोचे छा थो सिकंदर? छा थो सोचे? सोच न पैसनि जूं बोरियूं भरे ॾींदोसांइ। बोरियूं तो ज़िंदगी खपाईंदे पर खुटंदियूं न। ठीकु आहे दिलावर खान, जेकॾहिं मां DSP साहिब जे चवण ते निकितुसि तॾहिं बि तुंहिंजे हमराहनि ते सिजल ते वार न कयो। इहो ॿिनि टिनि ॾींहनि खां वठी हीअ भॼ भॼा आहे छा जी? भॼ भॼा? छाजी भॼ भॼा? जॾहिं ॿाहिरि अमन हूंदो आहे त तव्हां ॿई पीउ पुट ॾींहं में हिकु ॿ चकर ईंदा आहियो। अमां जेकॾहिं असां महीनो घर में न अचूं त इन जो मक़सदु आहे त ॿार रुगो झेड़ा ऐं खूनरेज़ी पई थिए। अदा तव्हां भली सची न कयो पर ॿाहिरि ज़रूरु को मलाखड़ो मतल आहे, न त क़यामत अची वञे हा त बि तव्हां मुंहिंजी शादी पोइ ते न हटायो हा। 2-3 ॾींहं शादी जी तारीख़ हटाई आहे। तुंहिंजो रिश्तो हमेशह हमेशह लाइ हाकिम खान सां ख़तमु न आहे कयो। बाबा साईं, मुंहिंजी बि तव्हांजे लाइ इहा ई दुआ आहे त तव्हां हमेशह इन ई माहौल में उलझल हुजो त जीअं तव्हांखे मुंहिंजी शादीअ जो ख़्याल बि न अचे। बाबा साईं, घर में जेतिरो बि वक़्तु रहंदव न त पंहिंजे मथे में सूर ई विहारींदव। सूर इन खां बहितर आहे त महिला तो वञी आराम कयो। मूंखे छॾ कमाल खान, तूं वञी आराम कर। तोखे सुबुह जो सवेर ज़मीन ते वञणो आहे। ज़मीन ते? बाबा कुछ देर तैयार है। कालू ऐं शबीर के साण करे वनी बटाई करे अच। बाबा साईं यो कम तव्हांजो आहे। हाँ कमाल खान, यो कम मुझो हो पर हाणे इहो सॼो कम तोखे संभालणो आहे। ठीक है बाबा साईं, मां निकिरी वेंदुसि। त पोइ बाबा वनी आराम कर। जेकॾहिं मां ऐं भेण जी ख़बरुनि में बीह रहीं त पोइ अहिड़ो मथे में सूर विझंदई, अहिड़ो मथे में सूर विझंदई जे सॼी राति आराम बि कोन्हे थी। चओ सच पियो बाबा साईं, चओ मां वञां थो। गुड नाइट। हाणे त असांजो ॻाल्हाइण बि तव्हांखे मथे जो सूर थो लॻे। ॻाल्हायो भले पर को ख़ैर सलाह जो ॻाल्हायो।
को कमकार हुजे तो ॿुधायो, बाक़ी अजायूं सजायूं ख़बरूं करण सां मथे में सूर न पवंदो त पोइ छा थींदो? बाबा साईं, जेकॾहिं असां तव्हां खां ॿाहिरि जो हाल अहिवाल पुछा था कयूं त तव्हां असांखे उन जो जवाबु ॿिनि लफ़्ज़नि में बि ॾेई सघो था, पर तव्हां पंहिंजे बचाव जे लाइ वॾी तकरीर शुरू कंदा आहियो। ॿाहिरि जा मसला ॿाहिरि रहण ॾियो। ॿाहिरि छा थो थिए इहो तव्हांजो मसइलो न आहे। जेकॾहिं घर में को मसइलो आहे त पोइ ॻाल्हि कयो। वक़्त जी इहा कावड़ बि चङी न आहे। जवान न्याणीअ सां बि मुंहुं ख़राबु करे था ॻाल्हायो। कॾहिं को कुर्ब जो लफ़्ज़ बि कढियो अथव? घर अचण जी शर्ते बाहि ॿारे ॾींदव, पोइ असांजी ज़ुबान मां कहिड़ा चङा लफ़्ज़ निकिरंदा। तव्हांखे इहा ख़बर आहे त ॿाहिरि छा थो थिए छा नथो थिए। उन्हनि खे को पल छॾियूं त सुकून खणी, पर न, घर में खेर त बुड़ बुड़ शुरू ऐं पोइ ॾोह वरी असांजो। बसि बाबा साईं बसि, असां तौबा कईसीं। तव्हां अॻियां घर ईंदव त असां तव्हां खां लफ़्ज़ बि न पुछा कंदासीं। हाय हाय अहिड़ी क़िस्मत अञा पई जिया। हाय हाय ख़ैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। मां त पंहिंजी जहिड़ी तहिड़ी ज़िंदगी ॾुखनि सुखनि में गुज़ारे वियसि। वॾेड़ी न्याणी आराम ते, तंहिंजो बि जहिड़ो तहिड़ो मुड़ुसु आहे, पियो वक़्त जो गाॾो गेलबो। हाय हाय ख़ुदा पियो ख़ैरु करे जे मुंहिंजी थी हयाती पूरी थी वञे त हिन मासूम न्याणीअ जो छा थींदो? सोणीअ जी ज़िंदगी कीअं गुज़रंदी? हाय हाय चौधारियो इहे भगड़ नुमा इंसान था रहनि पिया। इहे बघेड़ा हिनखे काथे जीअण ॾींदा? अलाह साईं करे को नेक सीरियत रिश्तो अची वञे त छोकिरीअ खे पंहिंजे ज़िंदगीअ जे साथीअ सां गॾे छॾियां। इहो पार बि लही पोइ का सुख जी निंड सुम्हां, पोइ भली मौत मारे। अदी आधी रात जो कहिड़ियुनि सोचनि में गुम आहीं? ख़ैर त आहे न? हा अदा, ख़ैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। बसि अदा पंहिंजे हिन न्याणियुनि जे बारे में थी सोचां पई। अदी न्याणियूं त ख़ुशि आहिनि, अजाई हिननि जे बारे में सोचे परेशान छो पई थी? ख़ैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे अदा, तोखे कहिड़ी फिक्रनि जी ज़रूरत? ओ अदा जंहिंजी जवान न्याणी घर में हुजे न, उन माउ खां पुछ। अदा उन माउ खां पुछ, राति ॾींहं निंड हराम हूंदियूं आहिनि। अदी तूं परेशान न थी, तुंहिंजे न्याणीअ जो ॿार मां पंहिंजे कुलनि ते खणंदुसि। जेकर तोखे एतिराज़ न हुजे त मां साधूअ खे घुरायां? साधू? अदी सदाकत सदाकत, जंहिंखे प्यार मां सभु साधू साधू चवंदा आहिनि, वॾो मेहनती ऐं मुहबती पुटड़ो आहे। छोला खपाईंदो आहे, सॼे घर खे हलायो वेठो आहे। अदी जेकर चई त मां उनखे घुरायां, पोइ सोणीअ सां करे निकाह करायूंसि। अदा फ़िलहाल ॾिसां थी पई, जेकॾहिं हिते न को मुनासिब रिश्तो मिली वियो छोकिरीअ जे लाइ त पोइ सव कोह ते मिटीअ करण जो कहिड़ो फ़ाइदो अदा? अदी 100 कोह छा जा, जेकर तूं चई त मां पंहिंजी पूरी आकह ते घुराए वठां। ओ अदा छोकिरीअ जो राज़ पोइ बि ज़रूरी आहे। को मुनासिब वक़्तु ॾिसी सुणीअ खां पुछी वठंदसि। अदा इहो त घर जो रिश्तो आहे, भला को भॻो त कोन थो वञे पियो। मोलू माण्हुनि केॾो न मजबूर करे छॾियो हिन मोहबती माण्हूअ खे, केॾो मजबूर करे छॾियो। हिन सुबुह जी थदड़ी हीर में बारूद जी बूए पखेड़े रहिया आहियूं। अफ़सोस केॾो न अघूर पाप करे रहिया आहियूं मोलू। मूं कसम खयो हो त ता ज़िंदगी हिन धरतीअ जे मथां गुल ई पोखींदो रहंदुसि, पर मजबूर कयो माण्हुनि हिननि गुलनि खे मुरझाइण लाइ, ऐं हिन जन्नत जहिड़ी धरतीअ खे दोज़ख बणाइण लाइ। मोलू
वॾा बाबा ईअं जे तूं साॾा को ॾोह ई कोन्हे हो दर ते? इहो न ॾिस मौलू त ॾोह कंहिंजो आहे, इहो ॾिस त ज़िंदगी असांखे हिते छा करण लाइ मिली आहे ऐं असां हिते छा पिया कयूं। बाबा साईं, रईस वारस खान तव्हां सां मिलण आयो आहे, हिते रस्ते में ई बीठो आहे। जेकर हुकुम कयो त पोइ उतां के हली विहारांसि। न गुलाम कादर, हू ताक़त ते न वेहंदो। हू छो आयो आहे इहा मूंखे ख़बर आहे। हलो त मिली अचूंसि। अचो बाबा साईं, अचो। जी बादशाही जो ख़ैर। खुश हूंदे वारस खान। असां हलो और ताक़त न वॾा, मां विया कोन थो। मूंखां हाल वाल वठो, मां हितां वापसि थींदुसि। छो वारस खान, एॾी जल्दी बि छाजी? वियो के नवां पुराणा हाल वाल थी वञनि। वॾा, पहिरियां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां मूसा खान जे ॻोठ मथां हलां करण लाइ पंहिंजा माण्हू त नाहिनि मोकिलिया न? इहे सभु हवाला बि थींदा, पर पहिरियों ताक़त ते हलो। वॾा, पहिरियां मूंसां हिकिड़ो वाइदो कयो त हमराह कोन मोकिलींदो। हा, जेकॾहिं मोकिलिया अथव त उन्हनि खे वापसि घुराईंदो। तमामु देर करे आए वारिस खान, तमामु वॾी देर करे आए। तीर कमान मां निकिरी चुको आहे। न वॾा, न न, मां इहो ज़ुल्म थियण कॾहिं बि कोन ॾींदुसि। वारिस खान, हिन वक़्तु मुंहिंजे हमराहनि जूं बंदूकूं मूसा खान जे सीने मथां सिधियूं हूंदियूं। जेको बि मूसा खान जी हवेलीअ मां ॿाहिरि निकिरंदो उहो मौत जो जाम पीअंदो, मौत जो जाम। वॾा, ख़ुदा खे मञो, इहो ज़ुल्म न कयो, न कयो इहो ज़ुल्म। वॾा, मां इहो ज़ुल्म थियण कोन ॾींदुसि। वारिस खान, मां त हिकु मोहबती माण्हू हुउसि, पर मूंखे हिननि हथनि में हथियार रखण लाइ मूसा खान वारनि मजबूर कयो। मूसा खान वारनि। हाणे असां ॿिन्ही मां हिकु धुर रहंदी, हिकु धुर। जे उन्हनि खे तूं बचाए सघीं थो त वारिस खान, तोखे पूरी पूरी इजाज़त आहे, पूरी पूरी। पर वरंदुई कुझु बि कोन्हे। भली तूं पाण खे आज़माए ॾिस। हिन वक़्तु मुंहिंजे हमराहनि जी उन हवेलीअ मथां बारूद जी बरसात हूंदी, बरसात। साईं, वॾी देर करे छॾियो। वो बटई ते बि हलणो आहे। हारी वीचारा इंतज़ार में वेठा हूंदा। हाणे इहा बि त ख़बर न आहे त तव्हां मूं केरु हलंदो अबे ॾाॾे जी दुआ सां। कालो, कमाल खान तो सां गॾु हलंदा। हा, हलूं बाबा साईं। अबे ॾाॾे जी दुआ सां देर पई थिए। हा, हलूं था। शबीर, अॼु तूं बि असां सां गॾु हलिजा। मां बि तव्हां सां हलां थो। न के खान, न। फिलहाल तोखे ॿाहिरि वञण जी इजाज़त न ॾींदासीं। दिलावर खान धमकी ॾेई विया। पहिरियां ई ॾिसो त हू कहिड़ा क़दम थो खणे। हा हाकिम खान, तव्हांजो ॿाहिरि हलणु हिन वक़्तु मुनासिब न आहे। बहितर इहो आहे त तव्हां हिते उताक ते रहो। हल कालो, हल शबीर।